मेहड़ अगड़ों वॾो वज़ीर लियाकत अली ख़ान जतोई इंजीनियर ज़फ़र अली जतोई मेहड़ में बुरड़ा हाउस पहुची शहरी इत्तेहाद मेहड़ जे चेयरमैन GDA अॻवान नियाज़ अली बुरड़े जी दावत में शिरकत करे वापारियुनि शहरियुनि सियासी समाजी अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ात कई। इन मौक़े ते अगड़ों वॾो वज़ीर लियाकत अली जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हींअर बि मां चवां थो अल अलाम चवां त माण्हुनि खे हीअं पेनाडाल जी टिकी कान थो मिले, माण्हुनि खे दवा कोन थो मिले। जेकॾहिं वञे थो को माण्हू त पेट जे सूर जी दवा साॻी अथसि, बुखार जी दवा साॻी अथसि, मथे जे सूर जी दवा साॻी अथसि, जेके ॿ टिकियूं ॾेई हुनखे रेफर करे फिटी था कनि। छा आहे कहिड़ो ज़ुल्म आहे हिते माण्हुनि सां, कहिड़ो इंतकाम वरितो थो थिए मेयर जे माण्हुनि सां। बिजली लियाकत साहब जे दौर में सॼे तालके में हलंदी, सॼे तालके में हलंदी। अॼु मेड़ में 6 कलाक थी हले, काज़ी आरफ खां पोइ फरीदाबाद तोड़ी फरीदाबाद शहर में बिजली आहे, कंहिं बि ॻोठ में बिजली कान्हे का। पुछा करी शहर मेयर के सींगारियो आहे। बाबा तव्हां ॿुधायो त सही, कहिड़ो सींगारियो अथव? सींगारियो सिर्फ़ु तव्हां पंहिंजो पाण खे आहे, तव्हां पंहिंजा पेट भरिया न। मेयर जे माण्हू जे लाइ तव्हां कयो त ॿुधायो त सही छा कयो अथव? होॾो असांजो मौली शर्जील इनाम मेमन जेको आलमे दीन बि आहे, शराब में माखी बि थी वेंदी आहे, उहो बुज़ुर्ग चवे थो त मेयर सिंध जो को बि अहिड़ो रोड कोन्हे जेको ठहियल न हुजे। असां सिंध जा हड़ई रोड ठाराए छॾिया आहिनि। असां हींअर बि चऊं था उन आलमे दीन खे त सिंधी ॿुटनि जो रोड अचे ॾिस, पंहिंजे नुमाइंदनि खां पुछ, फरीदाबाद वारो रोड अचे ॾिस, शहरनि जा रोड अचे ॾिस, भटिन वारो रोड अचे ॾिस, हेॾो असांजे माॾे वारो रोड अचे ॾिस, केड़ा रावत लिगारीअ जो रोड अचे ॾिस। पर सॼी सिंध जे खंडरात बनी पई आहे। सिर्फ़ टेंडर थियनि था, टेंडर थी पंहिंजा पैसा कढी पंहिंजा पेट भरनि था। हितां जे माण्हुनि खे का बि सहूलियत कान्हे का। जेके हिसाब कंदासीं त ॾोहनि जी पोइवारी बि हितां जा नुमाइंदा, हितां जा जियाला उहे ख़ुदि कनि था, उहे ख़ुदि हिननि ॾोहनि में मुलवस आहिनि। असीं SP खे मैसेज ॾियूं था, असांखे अमन अमान खपे। असीं नथा चाहियूं त रोडनि ते अचूं। जेकॾहिं अमन अमान न मिलियो, अमन अमान न थियो ऐं माण्हुनि जा जेके ॾोह थियनि था रिकवरी न थिया, असीं रोडनि ते ई। ऐं न्याज़ साहब तव्हां सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं मेयर जे शहरनि जो बि मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। जॾहिं बि असां हुनखे तकलीफ़ ॾिनी आहे त न रुगो इहो, पर असांखे इलेक्शन में बि खटायो अथऊं, वोट बि कया अथऊं, असांजी हर क़िस्म जी हिननि मदद बि कई आहे। मां हिन हुकूमत खां पुछणु थो चाहियां त सिंध सां भला कहिड़ी दुश्मनी आहे? ॿुधाए छॾियो। 20 साल गुज़री विया आहिनि, तव्हां सिंध खे पूरी तरह सां मुकमिल तबाह करे छॾियो आहे। का शइ कान्हे जेका हले पई, का शइ मूंखे नज़र नथी अचे, को अदारो कोन्हे जंहिंमें बहितरी हुजे, इंसाफ़ मिले, अमन अमान हुजे, पढ़ियल लिखियल माण्हुनि खे वीचारनि खे नौकरी मिले। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॾिसो, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अरबा खरबा रुपयनि जी धांधली आहे। मां बि त चीफ मिनिस्टर आहियां न, ॿुधाइनि न असांजे वक़्त में कंहिं मेंबर खे कंहिंखां पैसो वठो या चेयरमैन वठो, एहतिसाब कंदा हुआसीं असां। हर अदारे खे हिननि तबाह बर्बाद करे छॾियो आहे। मूंखे त नज़र अचे थो, बिजली तव्हां ॾिसो पाण जी हाणे ॿुधायो, न्याज़ साहब बि ॿुधायो, खाटियूं कोन थियूं थियनि, पाणी कोन थो मिले, पुछड़ी में पाणी कोन्हे, लोड शेडिंग जो जीअं एॾो हज़ार आहे। भला मां बि त हुयुसि न, मां बि त वज़ीर हुयुसि न, पोइ छो न बिजली बंदि कयूं? छो न पिया लोड शेडिंग कयूं? हिननि खे सिर्फ़ु का बि तरक़ियाती कमु हिननि खे न खपे। हिननि खे पंहिंजे पेट जो तरक़ियाती कमु खपे, पाण खे ठाहिणो आहे। घर ठहिराइणा आहिनि, पेट्रोल पंप ठाहिराइणा आहिनि, अयाशियूं करणियूं आहिनि, मज़ा करणा आहिनि। ज़ुल्म त ॾिसो, मेयर शहर असां खटी आहे, सीटूं असांजी मेजॉरिटी में आहिनि, असां 9 सीटूं खयूं आहिनि ऐं तंहिंखां पोइ बि हींअर ताईं 3.5 साल थी विया आहिनि, अञा फ़ैसिलो नथो थिए। ऐं फ़ैसिलो कहिड़ो करिणो आहे? फ़ैसिलो इहो करिणो आहे त मेजॉरिटी में कसम खणनि ऐं हे वञी पंहिंजी कमु कनि। मां अॼु तव्हांखे दावा सां ॿुधायां थो, पोयों माण्हू जेके दोस्त आहिनि थोरो ॿुधनि, मां अॼु तव्हांखे दावा सां ॿुधायां थो, जेकॾहिं इहे असांखे 3 साल मिलंदा ऐं जेको असां चाहियो पिया, असांजो चेयरमैन नियाज़ बरोड़ो साहब ऐं मेंबर साहबान जेके हुया, यकीन कयो त मेयर जी हालत तब्दील हुजे हा, मचियल हुजे हा।
हिते तव्हांखे हर क़िस्म जी सहूलियत हुजे हा। असां स्पॉट कार्पेटिंग करायूं हा, पाणी ॾियूं हा, ड्रेनेज, सुई गैस जा पैसा बि खाइजी विया। ऐं अॼु मां इहो तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हे सम्झनि था न असां सॼी उमिरि हुकूमत कंदासीं। सॼी उमिरि हुकूमत कंहिं न कई आहे। डिक्टेटर विया, बादशाह विया, सॼी वक़्त जी हुकूमत सिर्फ़ु अलाह साईं जी आहे, उन रब आलमीन जी आहे। ऐं जेको अकमल हाकमीन आहे, जेको हाकमन जो हाकिम आहे, तव्हांखे इंशाअल्लाह फुसड़ियूं ॻेरड़ियूं जीअं हुकूमत ख़तम थींदी तव्हांखे पकड़े एहतसाब करे तव्हांजे घरनि में इस्पतालूं खोलींदुसि मां। तव्हां छा था सम्झो तव्हां ई हलिया वेंदो? ऐं मां इहो थो चवां त हे पाकिस्तान में को माण्हू कोन्हे। हिन मुल्क में हेॾो सुहिणो मुल्क, माफ़ कजो, जंहिंमें हर शइ एग्रीकल्चर खे तबाह करे छॾियो आहे। तव्हां कहिड़ी शइ बची आहे? डीज़ल महांगी, भाण महांगो, ॿिज नंबर 2, भाण नंबर 2, जेका शइ असां विझूं सा महांगी। खयूं था वठूं, सरदार आहे कोन्हे, सारियूं खयूं था वठूं। कणिक खपायूं था 24-25 में, हाणे थी वई 47 रुपया। अरे को चवण वारो कोन्हे। हिन मुल्क जो केरु त वाली वारिस आहे? छो हिन मुल्क खे तव्हां ईअं बेवारिस करे छॾियो आहे? ईअं न कयो। हेॾे ख़ूबसूरत मुल्क खे जेकॾहिं तव्हां अहिड़े नमूने सां हलायो त नुक़सानु थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।